खाए अलावा हाने अंदर साला बेरा न को फोकस ताजन न कभी का गाला मुझे भाई उसे तो भी हमने फोकस बाबा चावल बाबा बेटा अपना मारो क्या रे अपन लेकिन मात्र नहीं ममता सोलंगी कथा दिन साला ताया आज तो मदरात पंच एप्लीकेशन में बताओ चलो मार दाम में माची है उन्हें मारने में क्या नहीं हाय दे खाए दे इन्हें आपको है वीडियो वाला आते इन्हें बुझा मसलो थे होता मां तेमीना कादरी पर तेमीना कादरी छा मसलो थे अंदर एक्चुअली प्रॉब्लम यो हो मां अंदर आयम सुबह ना जॉब ते पानी ड्यूटी ते आयम त उते मां अदा के चयो अदा मुझे मस्ट्रोल काथे आ मां सिग्नेचर किया अदा चयो त नेम्स ता लिखन जो फर्स्ट डेट आ न त नेम्स ता लिखन उन हिसाब से ता जो को पेरा बायोमेट्रिक कराए चो वेठा तव बाद में ता वंजो यो साइन करे वंजो वरी जो मां बायोमेट्रिक कराए उन मन मूंखे ॾाढो ग़लति लूज़ टाक कयईं प्रिंसिपल ममता सोलंकी मूंसां ॾाढो लूज़ टाक कयईं हद खां वधीक ॿियूं टीचर्स वेठियूं वरी उहे खिलनि पियूं मूं ते उहे खिलण लॻियूं वरी ॿुधो 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 वरी वरी मूंॾे जेको आहे त घुरायो अथई मूंखे बायोमेट्रिक वारे अदा त वीचारे आराम सां चयो अथई CL लॻल आहिनि हुनजे मथां तव्हांजी सिग्नेचर थियल आहे मां चयो अदा मां आई हुयमि हिननि मूंखे ईअं चयो त नेम्स जेके आहिनि त बाद में लिखूं था तव्हां पहिरियां बायोमेट्रिक करायो अदा चयो मां इहा मथे रिपोर्ट कंदमि मां चयोमांसि अदा आईंदा न थींदो मां सम्झाईंदी माने जे मां ईअं कंदे वरी मां हली वियमि वरी मूंखे ॿांह खां छिके वठी वई आहे FA हाल में मूंखे एॾो लूज़ टाक कयो अथई एॾो लूज़ टाक ग़लति लैंग्वेज यूज़ कई अथई वरी हितां वरी ॿाहिरि निकिती आहे वरी मूंखे चई दाया से ई दाया पोइ मां चयोमांसि तव्हां बि त माशी आहियो न उतां खां डुकंदी आई आहे मुंहिंजी ज़ात ते थी वञे मुंहिंजी ज़ात ते थी मुंहिंजा वार पटिया अथई मूंखे एॾा मग़ज़ खे चकर पिया अचनि मूंखे चंबा आया अथई प्रिंसिपल आहे मूंखे मुंहं में चंबा मां एॾी बीमार आहियां त मां मेडिसिन खाईंदी आहियां मूंखे एॾा चकर पिया अचनि मूंखे केरायो अथई त गले खां वरितो अथई मर्दनि मूंखे ॾिठो आहे मनताज सोलंकी प्रिंसिपल मुंहिंजो तेमीना कादरी एज अ जूनियर कंप्यूटर ऑपरेटर मूंखे इंसाफ़ खपे मुंहिंजी इंसल्ट कई वई आहे मां एजुकेटेड गर्ल आहियां जावरी है मेरी वाइफ अंदर जूनियर कंप्यूटर ऑपरेटर है वो ड्यूटी पे मौजूद थी उसकी CL लगा दी है इन्होंने जब मेरी वाइफ ने मैडम ममता सोलंकी से पूछा कि मेरी CL क्यों लगाई है तो उन्होंने इस पर सख्त तशद्दुद किया है अंदर मेरी वाइफ ज़ख्मी पड़ी हुई है बाहर से अभी गेट के बाहर ताले लगे हुए हैं हमें अंदर नहीं जो है ना भेजा जा रहा आप सहाफ़ियों समेत मैं उसका हस्बैंड बाहर खड़ा हूँ अंदर मेरी वाइफ पे तशद्दुद हुआ है हमें अंदर नहीं जो है ना जाने दे रहे ताले लगाए हुए हैं अंदर मेरी वाइफ पे सख्त तशद्दुद किया है मैडम ममताज़ ने सोलंकी ने उनके बाल खींचे उनके साथ थप्पड़े उनको लगाई हैं नीचे ज़मीन पे गिराया है सख्त तशद्दुद किया है मैं कोर्ट जाऊंगा कानूनी रास्ता अख्तियार करूंगा पिटीशन सबमिट करूंगा इनके खिलाफ मेरा मुतालबा है इनके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए मेरी वाइफ के ऊपर जो तशद्दुद किया है इसके ऊपर सख्त एक्शन लिया जाए इस पर FIR काटी जाए क्योंकि वो गवर्नमेंट एम्प्लॉई है गवर्नमेंट एम्प्लॉई पर किसी को कोई हक नहीं है कि उस पर ज़ाती तशद्दुद किया जाए